खबरुनि अपडेट सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया नौशरो फिरोज़ खां। सहाफ़ी अली बख्श ॿुयो ते कूड़ो केस दाख़िल करणु बदमनी चोरनि ऐं फुरनि ख़िलाफ़ प्रेस क्लब नौशरो फिरोज़ आॾो सिंध सहाफ़ी इत्तेहाद पारां एहतजाजी सिलसिलो जारी रहे। मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे सिंध सहाफ़ी इत्तेहाद जे अॻुवाण एम ज़फ़र ट्रगर, मोहम्मद यूनुस राजपर, आफ़ताब कीरियो, शाहिद चन्ना, ख़ादिम सियाल, मुज़फ़र अब्बासी, अलीशेर मशहूरी, सुहेल राजपर ऐं ॿियनि चयो त नौशरो फिरोज़ पुलिस जी सरपरस्तीअ में बदमनीअ जो राॼु आहे। लारकानी मां आयल ॼञ खे ॻोठु दड़ेवारा ॿोहिया ईंदे नेशनल हाईवे नूरपुर स्टॉप ते फ़ौरन ॼाणियुनि खे यरगुमाल बणाए फुर कई, जंहिं खबरूं हलण तां सहाफ़ी अली बख्श ॿुयो ऐं उन जे भाउ समेत 5 घर भातियुनि ते कूड़ो केस दाख़िल कयो वियो आहे त घर में भञरा कई वई आहे। उन्हनि चयो त हक़ सचो लिखण ते सहाफ़ी ऐं उन जे माइटनि ते कूड़ा केस करणु बर्दाश्त न कंदासीं। चोरनि ऐं फुरनि खे पुलिस जी सरपरस्ती हासिल आहे ऐं नूरपुर जे आसपासनि वारनि इलाइक़नि में थींदड़ वारदातुनि में एस एच ओ रफ़ीक अहमद ॿुयो, DSP अब्दुल्ला लाखीर जा वाठा ॾोहारी शामिल आहिनि।